कराची में पुरस्कार नमूने गुम थी वियल सिंजोरो वासी नौजवान के वारिसनि रैली कढी है। गुलज़मीर ख़ासखेली के वारिसनि पारां ॿारनि समेत एहतजाज किया वियो है। वारिसनि जो चवणु आहे त गुलज़मीर ख़ासखेली की गुमशुदगी के 22 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर संदसि को पतो नाहे पइजी सघियो। कराची में पुरस्कार नमूने गुम थी वियल सिंजोरो वासी नौजवान के वारिसनि रैली कढी है। गुलज़मीर ख़ासखेली के वारिसनि ॿारनि समेत एहतजाज किया है। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुलज़मीर ख़ासखेली की गुमशुदगी के 22 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर संदसि को भी पतो नाहे पइजी सघियो। सिंजोरो में वधिक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर अनीस लेगारी खां। अनीस, छा तफ़सील आहे हिन बाबति? सर, कराची में खंबे गुम कयल सिंजोरे वासी नौजवान गुलज़मीर ख़ासखेली की बाज़ियाबी लाइ सिंजोरे की ख़ासखेली बिरादरी तरफ़ां जमाली पेट्रोल पंप खां सिंजोरो प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली जमाली पेट्रोल पंप खां शुरू थी रेलवे फाटक, शेख मौला टैक्सी स्टैंड, बचल चौक खां थी प्रेस क्लब सिंजोरो पहुती, जिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि शेरमन ख़ासखेली, अली नवाज़ ख़ासखेली, डॉक्टर गुलाम कादिर सांवर, मदद अली ख़ासखेली ऐं मीर खान ख़ासखेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची के कोरंगी वारे इलाइक़े में डेनम गारमेंट फैक्ट्री में कम कंदड़ नौजवान गुलज़मीर ख़ासखेली की गुमशुदगी के 22 ॾींहं मुकमल थी विया आहिनि, पर अञा ताईं संदसि को पतो न पइजी सघियो आहे। हिननि चयो त 12 जून 2021 जी सुबुह जो 8 वॻे ताईं सांस फैक्ट्री में गॾु कम कंदड़ सुधीर शर के ज़बरदस्ती मोटरसाइकिल ते चाढ़े गॾु वठी वियो, जंहिंजे मुतालिक़ अञा ताईं का बि ॼाण न मिली आहे। हिननि चयो मुतालबो कयो वज़ीर आज़म पाकिस्तान खां जेको आहे सिंध के वॾे वज़ीर, CCPO कराची, IG सिंध ऐं तकरीर चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त ख़ुदा जे वास्ते गुलज़मीर ख़ासखेली के बाज़ियाब करायो वञे। जॾहिं उनजे मथां को केस वग़ैरह बि आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। ठीक है अनीस लेगारी, मेहरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।